नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज हफ़्तेवार प्रोग्राम अवां जे सवालन जा जवाबात खणी अवां दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। इन प्रोग्राम के अंदर उन तमाम दोस्तन के सवालन जा जवाबात अर्ज़ कंदुसि जिन गुज़रियल हफ़्ते असांजे इन प्रोग्राम में पंहिंजा सवालात मोकिलिया। अवां सां गुज़ारिश है तो जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नवां आहियो तो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। तो प्यारा दोस्तों, हिन प्रोग्राम के अंदर जिन दोस्तन सवालात मोकिलिया ऐं उन्हनि जे सवालनि जा जवाबात अर्ज़ कंदुसि। एक दोस्त सवाल पुछो है तो मशहूर आसमानी किताब घणा ऐं कहिड़ा आहिनि, उन जी खिदमत में जवाब अर्ज़ कंदुसि तो मशहूर आसमानी किताब 4 आहिनि: तौरात, ज़बूर, इंजील ऐं कुरान मजीद। तौरात हज़रत सय्यदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते नाज़िल थियो ऐं ज़बूर हज़रत सय्यदना दाऊद अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते नाज़िल थियो। इंजील हज़रत सय्यदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते नाज़िल थियो। ऐं कुरान मजीद असां तव्हांजे आका नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थियो। ऐं हिकु दोस्त सवाल कयो आहे त सहाबी छा खे चइबो आहे। प्यारा दोस्तों, सहाबी उहे आहिनि जिन ईमान जी हालत में नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत कई ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सोबत में रहिया, उन्हनि जी ज़ियारत कयाऊं ऐं वरी ईमान जी हालत में हिन दुनिया खां ज़ाहिरी तौर ते विसाल फ़रमायो, हिन दुनिया खां विसाल फ़रमाए विया। उनखे सहाबी चइबो आहे। सहाबनि जो वॾो मक़ाम ऐं मरतबो आहे। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जा सहाबा अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी खिदमत में रहण वारा। ऐं ॿिए दोस्त सवाल कयो आहे त वुज़ू में बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़णु छा आहे। त प्यारा दोस्तों, वुज़ू में बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़णु सुन्नत आहे ऐं जेको माण्हू वुज़ू जी शुरूआत में वुज़ू शुरू करण खां अॻु में बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़ी करे वुज़ू शुरू कंदो आहे त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक आहे त उनजो पूरो जिस्म पाक थी वेंदो आहे। ऐं ॿिए दोस्त सवाल कयो आहे त अल्लाह पाक ज़मीन खे कहिड़े ॾींहुं पैदा फ़रमायो। त प्यारा दोस्तों, अल्लाह पाक ज़मीन खे छंछर जे ॾींहुं पैदा फ़रमायो। ऐं ॿिए दोस्त सवाल कयो आहे त नाबालिग जे पुठियां नमाज़ थी सघे थी या न। त प्यारा दोस्तों, नाबालिग जे पुठियां बालिग हज़रात जेके आहिनि सो नमाज़ नथा अदा करे सघनि ऐं बालिग जेको आहे सो नाबालिगनि जी इमामत नथो कराए सघे, उन जे पुठियां नमाज़ पढ़णु जाइज़ न आहे। ऐं ॿिए दोस्त सवाल पुछो आहे त इस्लाम जा रुकन घणा ऐं कहिड़ा आहिनि। त प्यारा दोस्तों, इस्लाम जा जेके आहिनि सो 5 अरकान आहिनि। उहे ही आहिनि: तौहीद रिसालत यानी तौहीद यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी वहदानियत ते ईमान आणणु ऐं उनखे मञणु, ऐं रिसालत नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जी रिसालत ते ईमान आणणु ऐं मञणु, ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबी करे मञणु त हुज़ूर नबी आहिनि, आख़िरी नबी आहिनि। यकीनन असां तव्हां सभिनी जो ईमान ऐं अक़ीदो आहे। ऐं नमाज़, रोज़ो, हज ऐं ज़कात इहे 5 इस्लाम जा अहम अरकान आहिनि जिन खे अदा करणु असां तव्हां सभिनी मुस्लमाननि जे मथां लाज़मी ऐं ज़रूरी आहे। त प्यारा दोस्तों, ही उन्हनि दोस्तनि जा सवालात हुआ जिन गुज़रियल हफ़्ते असांखे हिन प्रोग्राम में पंहिंजा सवालात मोकिलिया हुआ। अवां बि जेकॾहिं हिन प्रोग्राम में पंहिंजो को सुवाल मोकिलणु चाहियो था त पंहिंजो सुवाल, पंहिंजो नालो हिन वीडियो जे कमेंट में लिखो या असांजे हिन व्हाट्सएप नंबर ते पंहिंजो सुवाल पंहिंजे नाले समेत लिखी करे मोकिलियो। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल्ल ईंदड़ हफ़्ते वारे प्रोग्राम में अवां जे सुवालनि खे बि हिन प्रोग्राम में शामिलु कयो वेंदो ऐं अवां जे सुवालनि जा बहितरीन नमूने सां जवाबात अर्ज़ कया वेंदा। प्यारा दोस्तों, ही अॼु जो प्रोग्राम अवां जे सुवालनि जा जवाबात। वरी नई प्रोग्राम या नई मालूमात ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।